खरटोल डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुमशाही के रहवासी कृष्ण लाल लौंचवाणी प्रेस क्लब जुमशाही ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हणंदे छो आहे त यूसी जुमशाही जे एकलियती मेंबर हुमेरो मल मेघवाड़ जुमशाही वारे ॻोठ में संदसि घर ऐं प्लाट ते ज़ोरी कब्ज़ो करे खेसि मारण जूं धमकियूं ॾियण सां गॾु संदसि वॾे भाउ प्रेम मल जे दुकान ते पंहिंजे कुझु गुंडनि सां गॾु पहुची उन ते हमिलो करायो आहे, जंहिं जूं शिकायतूं इलाइक़े जे मौजूदनि खे ॾियण बावजूदि उन ख़िलाफ़ केरु बि कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। हिन वस वारनि खां मुतालबो कयो त साणसि इंसाफ़ करे संदसि प्लाट ते कब्ज़ो करे खेसि ऐं संदसि ख़ानदान खे नुक़सान जूं धमकियूं ॾींदड़ यूसी जुमशाही जे बासर एकलियती मेंबर हुमेरो मल ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि ऐं संदसि ख़ानदान खे तहफ़ुज़ मुहैया करण सां गॾु संदसि प्लाट ते थियल कब्ज़ो ख़ाली कराइण प्लाट संदसि हवाले कयो वञे। जुमशाही जो माण्हू वज़न कशमुला वार्ड नंबर 3 में वठंदा आहियां। जीअं त असांजो हिते प्लाट हो मुंहिंजे पीउ जे नाले जंहिंजी इहा सनत आहे। असांजो ॻोठु साजन जोखियो जेको हाणे विश्रामल जोखियो जे नाले सां मुंसिब थियल आहे। जीअं त मुंहिंजो हिते मुंहिंजे पीउ नाले प्लाट हो जेको 2475 फुट जो मुंहिंजो प्लाट हो जेको जीअं एराज़ी टोटल थिए थी 350 वाल जो, जंहिं ते मुंहिंजो सगा सौटु अमीरोमल पुटु शिवोमल ऐं मावोमल पुटु शिवोमल जेको हुन ते अॾावतूं ठाहे करे मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, पट ते कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं हिन ॾाढी मुश्किल लॻाए वेठा आहिनि। मुंहिंजे सॻे चाचो जेको आहे उहो काउंसलर आहे विश्रामल, हुनखे मूं धां ॾिनी, हुननि मूंखे इहो चयो तूं सबर कर, असां मसइलो हल कयूं था। हाणे हुननि मुकमल अॾावत हुते करे छॾी आहे जेको ॾाढी मुश्किल करे वेठा आहिनि हुते ऐं मूंखे मुंहिंजो प्लाट नथो ॾिनो वञे। महिरबानी करे